दोस्तों असां अॼु मौजूद आहियूं अफ़गान कैंप। तव्हां ॾिसी रहिया आहियो चारों तरफ़ जेके ही घर ड्रथल पिया नज़र अचनि उहे तव्हांजे साम्हूं आहिनि। असां अॼु मौजूद आहियूं अफ़गान कैंप में। दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त ही अफ़गान कैंप आहे जिते कुझु पैदागीर ग़लति ख़बरूं हलाए रहिया आहिनि त अफ़गान कैंप ख़ाली थी वई, सिंधी माण्हू अचनि हिते आबाद थियनि, अफ़वाह हलाए रहिया आहिनि। उन्हनि खे असीं ॿुधाइण था चाहियूं, उन्हनि खे असीं जी असन दोस्तों, जीअं त अॼु असां मौजूदु आहियूं अफ़गान कैंप में। गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां मुख़्तलिफ़ ख़बरूं हली रहियूं आहिनि त अफ़गान कैंप ख़ाली थी वई, सिंधी माण्हू अची उते आबाद थियनि। इन लाइ ज़रूरी सम्झोसीं, हूअं त असां हमेशह क़ौम खे आगाही ॾींदा आया आहियूं, सोशल मीडिया जे ज़रिए क़ौम खे आगाही ॾींदा आहियूं, पर अॼु असां मौजूदु आहियूं अफ़गान कैंप में। अफ़गान कैंप में मौजूदु आहियूं ऐं मौजूदा ग्राउंड ते बीही करे दोस्तनि खे ॾेखारियूं पिया। तव्हां वीडियो में ॾिसो पिया नादरन बाईपास खां जिते असां बीठा आहियूं एसी ताईं टोटल हिते अफ़गान बस्ती जी जेका आबादी आहे उहा 10,000 खां मथे घर आहिनि। हाणे जेको असल में माण्हुनि खे चरियो कयो पियो वञे, पैदागिरी कई पई वञे, 5 लख रुपए घर जी ऑफर कई पई वञे। हिकु लैंड ग्रेबर ग्रुप आहे जेको माण्हुनि खे फुरण जे लाइ, न हिते दर आहे, न दरी आहे, न चादर, चार दीवारी आहे, कुझु बि कोन्हे को। 50 खां 60 घर उहे अफ़गानी लॾे विया आहिनि जेके क्रिमिनल आहिनि। हितां टपड़ खणी हू सिंधी ॿियनि ॻोठनि में वञी किरायनि ते वेठा आहिनि। जॾहिं त असांखे सिंध दोस्त धुरनि खे, सिंधी माण्हुनि खे इहो मुतालबो करणु घुरिजे त बाबा जेका सिंधी माण्हू इहो था चाहिनि त अफ़गानी कराची समेत सॼी सिंध मां कढिया वञनि, इहो हुकूमत ते असांखे ज़ोर भरणु घुरिजे त सॼी सिंध मां कराची समेत अफ़गानी कढी उन्हनि खे पंहिंजे ॾे अफ़गानिस्तान मोकिलियो वञे। हिते 50 घर अफ़गानी जो ख़ाली थियो आहे ऐं असां वॾियूं ख़ुशियूं था कयूं त 50 घर ख़ाली थियो आहे, असांजो रोज़गार शुरू थी वियो, 5 लख रुपए में घर ॾियूं था, अची सिंधी माण्हू वेहनि। बाबा सिंधी माण्हू वेहंदा, सिंध जी दिलि कराची सिंधियुनि जी आहे, असीं मालिक आहियूं, वेहंदासीं। सभ खां पहिरियां त असां इहो मुतालबो करियूं त ही हितां निकिरणु घुरिजनि। सॼी कराची भरी पई आहे, सुपर हाईवे ते तव्हां ॾिसो टोटल अफ़गानी आहिनि। नादरन बाईपास चारों तरफ़ कराची जे घुमी अचो त रुगो अफ़गानी आहिनि। अलासिफ स्क्वायर ते ॾिसो वॾा वॾा कारोबार हुननि जा आहिनि। हिन अफ़गान बस्ती जी जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त नादरन बाईपास खां हिन जॻह ताईं 10,000 खां मथे घर आहिनि, 50 घर बि ख़ाली न थियो आहे ऐं असां उते पैदागिरी कयूं, सिंधी माण्हुनि खे दरपदर कयूं। इहा सुठो अमल कोन्हे को। असांजो हुकूमत ते इहो असांजो हुकूमत ते प्रेशर हुजणु घुरिजे त अफ़गानी कराची समेत सॼी सिंध मां कढिया वञनि, अफ़गाननि जा सरपरस्त कढिया वञनि जेके तालिबाननि जी हिते सरपरस्ती था कनि, जेके हिते क्रिमिनल माण्हुनि जी मंशात फ़रोशनि जी सरपरस्ती पिया कनि, उन्हनि खे हितां कढियो वञे। ही अफ़गान बस्ती हिते ई आहे, ही धरती असांजी आहे, सिंध असांजी आहे, कंहिंजे पीउ जी जागीर न आहे, असीं वारस आहियूं। तव्हां सभ खां पहिरियां अफ़गानी कढायो त सही न, तव्हां हितां अफ़गानी कढाया कोन्हनि। 50 घर निकितो आहे ऐं असांजे कुझु पैदागीर माण्हुनि हिते कारोबार शुरू करे छॾियो आहे। 5 लख रुपए को मस्जिद थो ख़रीद करे त को 5 लख रुपए जी ऑफर ॾेई कंहिंखे जॻह जो त चए त बाबा हिते सभु कुझु आहे, तव्हां रुगो ख़ाली वियो। हिते न चादर, न चार दीवारी, न को पंहिंजो छत आहे, न को दर दरी आहे, का शइ कोन्हे का। ख़ाली माण्हुनि खे गुमराह करे उन्हनि खां पैसा लुटण वारी ॻाल्हि कई वञे। हीअ धरती हिते ई आहे, खणी अफ़गानिस्तान कोन वेंदा। सभ खां पहिरियां असांजो मुतालबो इहो हुजे त अफ़गाननि खे फौरी तौर ते कराची समेत सॼी सिंध मां कढो, उन्हनि खे अफ़गानिस्तान रवानो कयो। हीअ धरती असांजी आहे, असांखे अफ़गानी क़बूल न आहिनि। अफ़गानी मुल्क दुश्मन आहिनि, मुल्क दुश्मननि सां असांजी जंग आहे, मुल्क दुश्मननि खे असां क़बूल न कंदासीं। हिननि खे फौरी तौर ते पंहिंजे मुल्क कढियो वञे। हिननि जा सरपरस्त जेके हिते आला उहिदनि ते वेठा आहिनि, लाला रहीम जे रूप में, सरू अफ़गानी जे रूप में, हिते जेके उन्हनि
उन्हनि जा गुरू वेठा आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे हथु कयो त जीअं ई आम अफ़गानी पाण ई निकिरी वेंदा। जॾहिं मेन माण्हुनि खे तव्हां हथु विझंदव, तव्हां वञो पंहिंजे शहर में जंहिं बि शोरूम ते वञो त वॾे में वॾो शोरूम उहो अफ़गानी जो आहे। कपिड़े मार्केटुनि में वञो त अफ़गानी आहिनि। ट्रांसपोर्ट ते अचो त टोटल ट्रांसपोर्ट अफ़गाननि जो आहे। होटलिंग ते अचो त सॼी होटलिंग अफ़गाननि जी आहे। उन खां पोइ अलासिफ खां सब्ज़ी मंडी ताईं करोड़नि रुपयनि जी मशीनरी बग़ैर डॉक्यूमेंट्स जे रोडनि ते बीठी आहे, इंक्रोचमेंट कई बीठी आहे। उनखे को डॉक्यूमेंट्स कोन्हे को, उन्हनि खां को पुछण वारो कोन्हे को। ऐं असीं 50 घर ख़ाली थिया त ख़ुशि थी आहियूं, अफ़गान बस्ती ख़ाली थी वई, हीअं थी वियो, अचो सिंधी आबाद थियो। बाबा सिंधियुनि खे इहा अपील कयो त हर शहर में सिंधी माण्हू निकिरी एहतिजाज करे अफ़गाननि जे निकाली जो मुतालबो करे। अदा सभ खां पहिरियां त मां वाज़िह करे वियुसि त अलासिफ खां जेके अरबनि रुपयनि जा होटल आहिनि उहे अफ़गाननि जा आहिनि। ट्रांसपोर्ट सॼो अफ़गाननि जो आहे। सॼो नेटवर्क हुन जो छाया पियो आहे। उन्हनि खे कढियो कोन अथनि ऐं असीं 50 घरनि ते ख़ुशी था करियूं त ही निकिरी आया आहिनि असांजो कारोबार। उहे माण्हू असांखे सिंध दुश्मन चवंदा जिन जो कारोबार आहे, धंधो आहे। हिन वक़्त बि तव्हां ॾिसो त ही जेके असुल धरती जा वारस आहिनि, बागड़ी बिरादरी, जेके जमाली पुल खां विहारिया विया, उन्हनि खे दरपदर कयो वियो, उन्हनि खां भतो वरितो वेंदो हो। अॼु उन्हनि खे ई उन्हनि जा बच्चा हिते दरपदर था कनि, खुले आसमान हेठि वेठा आहिनि, दरपदर लॻा पिया आहिनि। असीं हिते जॾहिं आयासीं त उहे औरतूं वीचारियूं बागड़ियुनि जूं असां खां पिण पुछनि त साईं असांखे हिते फलाणा माण्हू अची तंग था कनि, फलाणा तंग था कनि। अहिड़ी तरह असां चऊं था त अहिड़ियूं फैमिलियूं बि आहिनि, अहिड़ा माण्हू बि असां सां राब्तो करे रहिया आहिनि जेके सफ़ेद पोश आहिनि। उहे माण्हू हिते अची दरपदर ख्वार थियनि। असां इहा ॻाल्हि था कयूं, उहा ॻाल्हि उन पैदागिर लैंड ग्रेबरनि खे नथी पसंदि अचे, नथी अचे त भली न अचे, असांखे उन्हनि जी परवाह न आहे। असीं सिंध जा वारस आहियूं। हा, जेकॾहिं उन्हनि खे अमली कमु करिणो आहे त सिंध नेशनल पार्टी जीअं कनि। अमीर बंबरो जीअं 2010 में 1300 लेबर स्क्वायर जे फ्लैटुनि में मुतासिर विहारिया, अहिड़ी तरह तव्हां को अमली कमु कयो, उन्हनि जे लाइ अवल प्लानिंग कयो त बाबा हिते सिंधी माण्हू विहारियूं, उन्हनि जे लाइ पाणी जो बंदोबस्तु कयूं, बिजली जो बंदोबस्तु कयूं, ऐं गैस जेकॾहिं आहे त उनजो बंदोबस्तु कयूं, रस्तनि जो बंदोबस्तु कयूं। किन तव्हां अची कंहिंजा बच्चा दरपदर कयो, 5 2 रुपया कढियो, साइड ते थी वञो ऐं माण्हुनि खे दरपदर कयो। कॾहिं कारा जुबा पिया पायो, कॾहिं अछा जुबा पिया पायो, कॾहिं कंहिं मस्जिद आहे पेशिमाम पिया सॾायो। इहो अमल ग़लति आहे मुंहिंजा साईं। असां इहा ई अपील पिया करियूं। जेकॾहिं तव्हांखे इहो बुरो थो लॻे त 1000 भेरा लॻे, असांखे इन शइ जी परवाह कोन्हे का।